वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पेरा ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदारो। इस्लामाबाद का वफाकी हुकूमत पेट्रोलियम शइ जे अघनि में लाथ जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹5 लाथ के विया आहे, जंहिंखां पोइ पेट्रोल जो नओं अघु ₹140.82 ऐं हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत ₹137.62 फी लीटर मुक़रर कई वई आहे। उन खां अलावा गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹7 घटिताई कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ जे हवाले सां अव्हां खे आगाह कंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹5 लाथ कई वई आहे, जंहिंखां पोइ पेट्रोल जो नओं अघु ₹140.82 ऐं हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत ₹137.62 फी लीटर मुक़रर कयो वियो आहे। उन खां अलावा गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹7 घटिताई कई वई आहे।